कोटड़ी वेझो ज़मीन जे मामले तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तुलु, 3 ज़ख़्मी। कोटड़ी वेझो ढगी फार्म वारे इलाइक़े में ज़मीन जे मामले तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 30 वरहनि जो नौजवान अनवर मक्सी मारिजी वियो आहे। जॾहिं ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा अली हैदर, निज़ाम ऐं शेर मोहम्मद ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े में मारिजी वियल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कोटड़ी जे बिलावल मेडिकल अस्पताल आंदो वियो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे कोटड़ी मां, जिते ढगी फार्म वारे इलाइक़े में ज़मीन जे मामले तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो ऐं झेड़े में फायरिंग सबबि गोलियूं लॻण करे 30 वरहनि जो नौजवान अनवर मक्सी मारिजी वियो आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े में मारिजी वियल नौजवान ऐं ज़ख़्मियुनि खे कोटड़ी जे बिलावल मेडिकल अस्पताल आंदो वियो, जिते मारिजी वियल नौजवान जो लाश क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। लतीफ़ शोरो, कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोटड़ी।